जय झूलेलाल। असां लास्ट टाइम काफ़ी स्टोरी कवर कईसीं। होॾे मिर्ग छा आहे जेको परेशान आहे, इंसान जो मन परेशान आहे, सपना था अचनिसि, भउ थो थिएसि। हेॾे अहिड़ियो जेको आहे सरेंडर कयो अथई झूलेलाल खे, शागिर्द थी वियुसि, सुखी थी वियो, हुनजा टेंशन्स हली विया। ऐं हिन पासे रतन चंद पंहिंजी ड्यूटी थो करे। छा कयो अथई? मुंडण कयो अथई ॿार जो, तंहिंखां पोइ ॿारु वॾो थियो आहे, तंहिंखां पोइ हुनखे वैदिक स्कूल में विधो अथई, गुरुकुल में विधो अथई। उहा शिक्षा पूरी थी, एसि ताईं असां ॾिठोसीं गुरुकुल छा आहे, गुरु छा आहे, उन ते असां वीचार कयोसीं। तंहिंखां पोइ झूलेलाल खे हिकिड़ो गुरु मंत्र मिलियो आहे, गुरु गोरखनाथ खां, गोरक्षनाथ बि चवंदा आहिनि। ऐं उहो मंत्र मिलियो अथसि अलख निरंजन। हाणे ही गुरु मंत्र छा थींदो आहे, मंत्र छा थींदो आहे, उन में कहिड़ी ताक़त आहे, ऐं हिन मंत्र जो कहिड़ो मतिलबु आहे, उहो असां अॼु कवर कंदासीं। हाणे सिंपल भाषा में तव्हां सम्झो मंत्र आहे छा, मंत्र छा थींदो आहे। त मंत्र कुझु अखर हूंदा आहिनि, सिंगल वर्ड और मल्टीपल वर्ड्स, जेके असांखे हुन परमात्मा सां जोड़नि। काई बि अखर, हिकिड़ो अखर हुजे, पर उहो अखर असां उचारियूं त असांखे हुन जी यादि अचे, त उहो थी वियो असांजे लाइ मंत्र। यदि यादि नथो ॾियारे त पोइ असांजे लाइ उहो मंत्र न आहे। हाणे के बिज़नेसमैन बिज़नेस जे बारे में सोचींदा रहंदा आहिनि, उन्हनि जे दिमाग़ में उहो ई मंत्र हलंदो आहे, त उनखे असां मंत्र न चवंदासीं। कोई भी विचार मंत्र न आहे। जेको वीचार असांखे शांतीअ ॾे वठी वञे, जेको वीचार असांखे आनंद जे स्वरूप वटि वठी वञे, उहो वीचार थींदो आहे मंत्र। हाणे परमात्मा छा आहे, इहो पहिरियों असांखे सम्झणु ज़रूरी आहे। असां हर सत्संग में थोरो 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 उन जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं। हिकदमि सां इहो ज्ञान कोई बि न वठी सघंदो, पर तुर तुर करे ड्रॉप बाय ड्रॉप इन जो इफेक्ट थींदो। हाणे नंढे में नंढो मंत्र आहे ऐं ॾाढो पावरफुल मंत्र आहे, ओम। हाणे ओम जेको आहे इहो सिंबल आहे, इहो सिंबल आहे हुन परमात्मा जो, असांजी आत्मा जो, माना असांजो जेको ओरिजिनल नेचर आहे उहो इंडिकेट थो करे ओम। हाणे ओम में 3 अखर आहिनि, अ, उ ऐं म। इहे जेके 3 अखर आहिनि, इहे 3 स्टेट्स ऑफ कॉन्शियसनेस। जीअं असां राति जो निंड में हूंदा आहियूं, तंहिंखां पोइ कुझु सुपिने में हूंदा आहिनि, ऐं तंहिंखां पोइ सॼे ॾींहं में असां सुजाॻ हूंदा आहियूं। त ही 3 स्टेट्स आहिनि। हिन जो असांखे आजमूतो आहे, असांखे ज्ञान आहे, असांखे सॼी ख़बर आहे, पर हिन खे सपोर्ट केरु थो करे, उहो ज्ञान कोन्हे। ॾिसो, जेको निंड में आहे उनखे काई ख़बर न आहे, परमात्मा जी त छॾियो छॾियो, संसार जी बि ख़बर कोन अथसि, इज़ टोटली इग्नोरेंट। जेके इहे ॿिया 2 आहिनि, सपने वारो ऐं जेको सुजाॻ आहे, इन्हनि खे अलॻि अलॻि आजमूता अचनि, बट सभु आजमूता मिलाए 2 आजमूता आहिनि, हिकु सुख आहे, हिकु दुख आहे। त इहे 2 हमेशह सुख ऐं दुख में था वञनि। हू त टोटली इग्नोरेंट आहे, ॼण त आहे ई कोन। जेको निंड में आहे उहो त ॼण आहे ई कोन। ऐं हे 2 हेठि मथे, हेठि मथे, हेठि मथे। अॼु फ़ाइदो थी वियो, ख़ुशि, सुभाणे नुक़सानु थी वियो, डाउन। एतिरो डाउन थी वेंदा आहिनि, महीनो महीनो डिप्रेशन में हली वेंदा आहिनि। पोइ वरी कुझु ख़ुशीअ जी लहर अची वई, नचंदा आहिनि, टपंदा आहिनि। पर हिकु दफ़ो हेठि, हिकु दफ़ो मथे, हिकु दफ़ो हेठि, ही झंझट में फाथल आहिनि। चाहींदा आहिनि असां हिन मां मुक्त थियूं,
चाहींदा आहिनि असांखे हीअ दुख न खपनि, चाहींदा आहिनि असांजो मन शांति हुजे। छो था चाहिनि? छाकाणि इहो ई असांजो ओरिजिनल नेचर आहे, इहो ई असांजो स्वभाव आहे ऐं इहो ई परमात्मा जो रूप आहे। जॾहिं मन शांति थी वियो त हिन शरीर मां, हिन मन मां, हिन बुद्धीअ मां जेको प्रकट थींदो उहो परमात्मा आहे। परमात्मा कोई व्यक्ति न आहे, परमात्मा ही मां आहियां ओरिजिनली। ही जेको मां चवां थो उहो मां न आहियां। ही निंड में सुम्हण वारो अलॻि आहे, सुपने में जेको आहे उहो अलॻि आहे, जेको सुजाॻ आहे उहो अलॻि आहे। जेको सुपने वारो आहे ऐं सुजाॻ ॿई पाण में ॻाल्हाए सघंदा? कोन ॻाल्हाए सघंदा। ही शादीशुदा आहे, हू बैचलर आहे, कीअं ॻाल्हाए सघंदा? हिननि जो पूरो दुनिया ई अलॻि आहे, पूरी दुनिया ई अलॻि आहे। पर हिननि खे सपोर्ट ॾियण वारो मां आहियां। त उहो जेको मां आहियां ओरिजिनल, उहो आहे ओम। त ओम जेको आहे उन आत्मा खे, उन परमात्मा खे रिप्रेज़ेंट थो करे। ऐं इन ट्रेनिंग खां पोइ यदि असां ओम उच्चारियूं त पोइ असांजो ध्यानु काॾे वेंदो? बरोबरि असांजे ओरिजिनल स्वरूप में। अरे असां त हमेशह जे लाइ ख़ुशि हुयासीं, छो दुखा दर्द थिया आहिनि? मां त मस्तु हुयुसि, हिकदमि हेल्दी हुयुसि, इंथ्यूज़ियास्टिक हुयुसि। ही वरी दुख, ही तकलीफ़ूं आयूं काथऊं? ही मूंखे ओम यादि ॾियारींदो। पर मुंहिंजी श्रद्धा खपे ऐं मूंखे इन जी माना बि ख़बर खपे। यदि मुंहिंजी श्रद्धा नाहे, मुंहिंजो विश्वास नाहे, त पोइ ओम मुंहिंजे लाइ कमु कोन कंदो। अॼुकल्ह मेडिटेशन कराईंदा आहिनि, ओम 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 मैकेनिकली चवंदा आहिनि। पर इन मैकेनिकल चवण जो हिकु लिमिटेड फ़ाइदो आहे। तंहिंखां पोइ इंसानु फ्रस्ट्रेट थी वेंदो आहे, बोर थी वेंदो आहे। पर जंहिंजो विश्वास आहे इन ते, जंहिंखे इन जे बारे में ज्ञान आहे, उनखे कॾहिं बोर न थींदो। सॼी उमिरि 100 साल उहो धुन पई हलंदसि अंदरि, उहो बोर न थींदो। ऐं असांखे बोर थियणो न आहे, इहो असांजो ओरिजिनल स्वरूप आहे। अॼु बोर थी वियासीं, सुभाणे ख़ुशि थी वियासीं, वरी फ्रस्ट्रेट थी वियासीं, वरी ख़ुशि थी वियासीं, पोइ डिप्रेशन में हली वियासीं, त पोइ इहा ज़िंदगी मीनिंगलेस आहे। हीअ त असां जीअं अचे थो साम्हूं तीअं ॾींहुं कढूं था। असां हिते ॾींहुं कढण लाइ न आया आहियूं। एवरी मोमेंट वी शुड बी हैप्पी एंड पीसफुल। इन जे करे असां आयासीं। असां घुमणु वेंदा आहियूं त मूड कीअं हूंदो आहे? भले पैसा वञनि, भले ख़र्च थिए, बट वी वॉन्ट टू एंजॉय। तीअं असां घुमणु आयासीं हिते। भले कुझु बि थिए, असांखे महिनत करणी पए, बट वी वॉन्ट टू एंजॉय। एंजॉय माना नॉट इन द रिलेटिव सेंस। असांजी जेका वर्ल्डली एंजॉयमेंट जी डेफिनेशन आहे उहा न, पर असांजी ही सभु कटे छॾियूं असां। ही निंड वारो बि कोन्हे, सुपिने वारो बि कोन्हे, सुजाॻ बि कोन्हे, त केरु आहे? उहो मां आहियां। ऐं मां केरु आहियां? मां हुन परमात्मा जो ई स्वरूप आहे। छाकाणि परमात्मा जो स्वभाव आहे इहो। त मंत्र इहो अखर आहे जेको मूंखे पंहिंखे पंहिंजो पाण यादि थो ॾियारे त मां केरु आहियां। मां ही दुखी इंसान न आहियां। छाजे लाइ थो दुखी थियां? घणा ई मंत्र आहिनि। झूलेलाल खे जेको मंत्र मिलियो उहो अलख निरंजन आहे। तंहिंखां पोइ निर्गुणो निष्क्रियो नित्यो निर्विकल्पो निरंजन निर्विकारो निराकारो। नी सां ॾिसो, नित्य मुक्तोस्मि निर्मल। ख़ाली न करे केॾा अखर ठही विया। तव्हां सॼो श्लोक यादि न, हिन मां कोई बि हिकिड़ो अखर खणो, मंत्र थी वियो। निर्गुण केरु आहे? असांखे सोचणो पवंदो, श्रद्धा सां सोचणो पवंदो, आहे केरु ही निर्गुण? एको ओंकार सतनाम कर्ता पुरख। तव्हां सॼो मंत्र हिकिड़ो मंत्र थी वियो, हुनखे बीज मंत्र चवंदा। या तव्हां हिन मां हिकु ई कोई खणो,
गीता में त केॾियूं व्याख्यायूं आहिनि, काई बि तव्हां हिकु व्याख्या खणो, उहो थी वियो मंत्र। हिन मंत्र में एतिरी ताक़त आहे, आहिनि जस्ट वर्ड्स, पर हिन कॉन्टेक्स्ट में जॾहिं असां इन ते विश्वास था रखूं, इन जी माना था सम्झूं, थोरो अभ्यास था कयूं, त हिकदमि असांखे यादि थो अची वञे, अरे असां वी आर ऑलरेडी हैप्पी, असांखे उन जे लाइ कुझु करिणो न आहे। जेके झंझटूं असां पालियूं आहिनि, इन्हनि मां ख़ाली मुक्त थियणो आहे बसि। ही मुंहिंजो आहे, ही मुंहिंजी आहे, ही मुंहिंजो घरु आहे, इहो ख़ाली मुंहिंजो कटे छॾियो, बसि मां ओरिजिनल आहियां। अॼु डुप्लीकेट मां आहियां, उहो डुप्लीकेशन कढी छॾियो, ओरिजिनल मां आहियां। त मंत्र में हिकु शक्ति आहे, हुनखे चवंदा आहिनि मंत्र शक्ति, पावर। पर ही एतिरो लिमिटेड न आहे। तव्हां इंडिविजुअल, असां ॾिठोसीं 3 स्टेट्स आहिनि, असांजी आत्मा आहे, पर सॼो विश्व जेको ठहियलु आहे, सॼी दुनिया जेका ठहियलु आहे, उनजो बि आधार उहो ई आहे जेको मुंहिंजो आधार आहे। जेको माइक्रोकॉज़म में आहे, मैक्रोकॉज़म में बि उहो ई आहे। ही दुनिया कोन हुई, कुझु बि न हुयो, ही धरती कोन हुई, सूरज कोन हुयो, ही गैलेक्सीज़ कोन हुयूं। तंहिंजो मतिलबु छा हुयो? कुझु बि न हुयो न। अगरि कुझु बि न हुजे हा त ही संसार ठही न सघे हा। कुझु त हुयो, जंहिंमां ही कुझु ठहियो। हाणे ही संसार ठहियो आहे त काथऊं त हिन जो सोर्स हूंदो, कुझु त पावर हूंदी, काई त शक्ति ज़रूर हूंदी। यदि कुझु बि न हुजे हा त कुझु बि, नथिंग कम्स आउट ऑफ नथिंग। हाणे कुझु त आयो आहे, कुझु त आयो आहे त कुझु त हुयो। साइंटिस्ट चवंदा आहिनि ही सभु एनर्जीअ मां आयो, ऐं साइंटिस्ट चवंदा आहिनि एनर्जी कैन नाइदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, इट जस्ट चेंजेस द फॉर्म। तव्हांखे यदि कोई चए ही असांजी फैक्ट्रीअ में असां बिजली ठाहींदा आहियूं, बिजली कोई ठाहे न सघंदो। एनर्जी जेका आहे, पावर जेका आहे, उहा ओरिजिनली आहे। ही ख़ाली रूप मटियो अथई, बिजलीअ जो रूप खणी असांजे साम्हूं आई आहे, बट ओरिजिनल एनर्जी हुई। हाणे इहा जेका शक्ति आहे, इहा जेका पावर आहे, इहा कॾहिं पैदा न थी आहे, इहा कॾहिं मरंदी बि कोन। इहा सदा खां आहे ऐं सदा रहंदी। भले ई सॼी दुनिया मिटी वञे, उहा शक्ति रहंदी। उन शक्तिअ जो हिकु गुण आहे, उहा सभिनी हंधि आहे, ज़रे ज़रे में त आहे ई आहे, पर अहिड़ी काई जॻह ई न आहे जिते उहा न आहे। ऐं उनखे चवंदा आहिनि अचल, उहो काथऊं वञी न सघंदी, माना सभिनी हंधि आहे त काथे वेंदी। जॾहिं वञी नथी सघे त असांखे ईअं थो लॻे ही नॉन एंटिटी आहे, ही डेड बॉडी आहे। ईअं न आहे। हिन एनर्जीअ में लाइफ अथव, लाइफलेस न आहे। ही कंट्रोलर आहे, ही गवर्नर आहे। तव्हां अंब जो वण पोखींदव, अंब ईंदा उनखे। ही केरु थो कंट्रोल करे, केरु थो गवर्न करे? बरोबर सीज़न में गर्मी ईंदी, सर्दी ईंदी, बरसाति ईंदी, केरु थो गवर्न करे? कॾहिं वधीक बरसाति ईंदो, दिस इज़ ऑल्सो प्लान्ड। कॾहिं अकाल थींदो, दिस इज़ ऑल्सो प्लान्ड। तव्हां सोचींदो गहराईअ में त ही साइक्लिक आहे। स्टैटिस्टिकली अगरि तव्हां हुनखे प्रेज़ेंट कंदो 200-400 साल, त तव्हांखे ख़बर पवंदी त ही पैटर्न मीनिंगफुल आहे। इट इज़ नॉट हैफेज़र्ड, इट इज़ बीइंग गवर्न्ड बाय समबडी। त हूअ शक्ति जेका आहे, उहा शक्ति गवर्न बि थी करे, उहा शक्ति कंट्रोल बि थी करे, उहा शक्ति सॼो संसार हलाए थी। न त हेॾा लॉज असां मेंटेन कीअं करे सघंदासीं?
ग्रेविटी, लॉ ऑफ ग्रेविटी सेम जो सेम 1000 साल पहिरियों बि उहो ई हुयो, अॼु बि उहो ई आहे। कोई त गवर्नर हूंदो की न हूंदो। त इट इज़ नॉट एन डेड एंटिटी, गॉड इज़ रियल। ही जेसि ताईं असांखे सम्झ में, साइंस जे हिसाब सां असां सम्झी सघूं था अॼुकल्ह, साइंस एडवांस करे हेसि ताईं त आई आहे कि एनर्जी कैन नाइदर बी क्रिएटेड, दैट विच इज़ बॉर्न विल डाई, दैट विच इज़ नॉट बॉर्न विल नॉट डाई, एंड गॉड इज़ नाइदर बॉर्न नॉर डज इट डाई, बट इट एग्जिस्ट्स, हू आहे। शुरूअ में असांखे विश्वास रखणो पवंदो, पोइ धीरे 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 असांखे उन जे बारे में आजमूता ईंदा। ही किताबी ज्ञान सचो ज्ञान न आहे। जॾहिं इंसान खे आजमूतो ईंदो, उनखे चवंदा आहिनि आत्मबोध, जॾहिं आजमूतो ईंदो तॾहिं उनखे सची ख़बर पवंदी। हू ॿुधाए कोन सघंदो, पर एटलीस्ट उनखे अंदर में ख़बर पवंदी सच्चाई ही आहे। हाणे उहा एनर्जी तव्हां चओ, उहा ताक़त चओ, उहो ब्रह्म चओ, उहो परमात्मा जा नालो कुझु बि ॾियो, उहा हुई। ऐं उन में करंट्स आहिनि, सभिनी हंधि आहे। जीअं हवा असांजे धरतीअ जे चौधारी आहे, सभिनी हंधि आहे, पर हवा में मूवमेंट आहे, स्पीड आहे, करंट आहे। यदि हवा हलणु बंदि करे, हवा आहे पर हलणु बंदि करे त असां किरी पवंदासीं जिते आहियूं तिते। असांजे चौधारी ज़हरीलो कार्बन मोनॉक्साइड ठही वेंदो। पर हर पल असां जेको छॾियूं था अपान वायु, इहो हवा खणी थी वञे ऐं फ्रेश ऑक्सीजन वारी हवा खणी थी अचे। इन करे असांखे ख़बर नथी पए, हवा पंहिंजो पाण थी करे, असां ऑर्डर नथा कयूं। पर असांखे ख़बर न आहे तंहिंजी माना हू कमु नथी करे, ईअं न आहे, हू पंहिंजो कमु करे थी। हवा में करंट्स आहिनि, तीअं पाणीअ में करंट्स आहिनि। तव्हां स्कूबा डाइव कंदव त ख़बर पवंदी पाणीअ में कहिड़ा, कॾहिं थधो करंट ईंदो, कॾहिं गरम करंट ईंदो, कॾहिं मैलो करंट ईंदो, कंटिन्यूअस करंट्स आर गोइंग ऑन। ये धरती भी फ्लोटिंग धरती अथव, वन सॉलिड बॉल न आहे, ये फ्लोटिंग प्लेट्स आहिनि एंड देयर इज़ मूवमेंट। तीअं आत्मा में भी एनर्जी आहे, ऐं उन एनर्जीअ मां, उन मूवमेंट मां, उन स्पीड मां पहिरियों ही आकाश ठहियो, आसमान ठहियो, स्पेस। हू हिकदमि सटलेस्ट आहे, उन खां थोरो ग्रॉस, पर सटलेस्ट वट वी कैन अंडरस्टैंड इज स्पेस। ऐं स्पेस सभिनी खे आधार ॾींदी आहे। स्पेस में सभु सस्पेंडेड आहे, ऐं स्पेस हुन परमात्मा में सस्पेंडेड आहे। पोइ हिन स्पेस मां वायु ठहियो, पोइ हाइड्रोजन हुजे, ऑक्सीजन हुजे, कार्बन डाइऑक्साइड हुजे, कुझु बि हुजे। उन वायुअ मां अग्नि ठहियो। तव्हां हाइड्रोजन ऑक्सीजन ॿई गैसेस आहिनि, ॿई मिक्स कंदव त उन मां फायर थींदी। तव्हां ॾिठो हूंदो कॾहिं धरतीअ मां गैस थो ॿाहिरि अचे, उन मां बाहि निकिरंदी आहे, वरी हेठां बाहि मां पाणी बि निकिरंदो आहे। त एयर मां, वायुअ मां जल ठहियो, अग्नि ठहियो, अग्नीअ मां जल ठहियो, ऐं जल मां हीअ धरती ठही। अहिड़े हिसाब सां, ऐं ही पहिरियों सूक्ष्म रूप में ठहिया, तंहिंखां पोइ ग्रॉस रूप में ठहिया। ही त हिन खे चवंदा आहिनि पंच महाभूत, 5 बेसिक एलिमेंट्स। हू हिकिड़ो आहे, दैट इज़ ओरिजिनल एलिमेंट। हुन एलिमेंट मां ही 5 ठहिया। पोइ हिन 5 मां ही असांजो मन ठहियो, वरी मन में वीचार आया, हुन वीचार ऐं वरी हिन 5 सां ही शरीर ठहियो। पोइ 5 प्राण ठहिया, पोइ 5 कोश ठहिया, तंहिंखां पोइ 5 इंद्रियन ठहिया, पोइ 5 इंद्रियन जा विषय ठहिया। इन हिसाब सां सॼो संसार ठहियो।
हाणे असांजो ध्यानु संसार ते आहे, पर संसार आयो काथऊं असांखे यादि ई न आहे। पर जातऊं ही आयो आहे उहो अथव परमात्मा, ऐं उहो इन जो ई अंश असांजे अंदरि आहे। असां हिन संसार जा हिकु हिसो आहियूं, असां अलॻि न आहियूं हिन दुनिया सां, असां हिन दुनिया जा हिकु हिसो आहियूं। जॾहिं मां चवां थो ही नंढो मां हिन संसार जो हिकु हिसो आहे। त ही परमात्मा असां मां कीअं प्रकट थींदो? हिन आत्मा में असां हिकु वीचार मिलाए छॾियो त असांजो मन ठही वियो, ऐं पोइ मन जो विस्तार थियो ऐं सॼो संसार ठही वियो। मन भी आत्मा ही आहे, पर आत्मा ते असां हिकु वीचार रखी छॾियो आहे, ऐं हिन वीचार जे थ्रू माध्यम सां असां हिन दुनिया खे ॾिसूं था। इन करे असांखे दुनिया थी नज़र अचे, आत्मा नज़र नथो अचे। आत्मा नज़र न ईंदो आहे, पर महसूसु थींदो आहे, उहो प्रकट थींदो आहे। पर जॾहिं जंहिंजो बि कोई संत महात्मा जेके असांखे ॿुधाइनि था, जेॾी इन जो मन शांति थी वेंदो, हाणे इन में काई गड़बड़ न आहे, कोई वीचार न आहे, तॾहिं उन ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा हिन संसार में हलंदा, पर केरु थो हले? त हू चवंदा हू परमात्मा थो हले, हू प्रकट थो थिए। त हू ख़ाली प्रकट थींदो आहे जॾहिं असां पंहिंजो ईगो ज़ीरो कंदासीं। पहिरियों वीचार ईंदो इंसान, पहिरियों वीचार, त उते जो उते ॿ ॼणा तयारु थी विया, ॿ ॻाल्हियूं तयारु थी वियूं। हिकु वीचार आहे ऐं हिकु मां आहियां, मां वीचार थो कयां, हीउ मुंहिंजो वीचार आहे। उते जो उते अहंकार पैदा थी पियो, ऐं जेसि ताईं इहो मां आहियां तेसि ताईं असांखे परमात्मा जो दर्शन कोन थींदो, माना परमात्मा असां मां प्रकट कोन थींदो। पर जॾहिं ही मां निकिरी वेंदो, छा बचंदो? सभु ख़तमु न आहे, ख़ाली अहंकार हली वियो, मां हली वियो, पर हू आहे, उहा शक्ति हुई, उहा शक्ति आहे, उहा ख़तमु कोन थींदी। त हुन सां जॾहिं असां जुड़ंदासीं त असांजो मन पंहिंजो पाण शांति थी वेंदो। मुंहिंजे मन में जेके वीचार हलंदा, मुंहिंजो संसार बि उन हिसाब सां मटंदो रहंदो। मुंहिंजे मन में या कंहिंजे बि मन में जॾहिं ॿारनि जा वीचार ईंदा आहिनि, त ख़ाली वीचार आहे, ॿार अथसि कोन साम्हूं, ख़ाली वीचार अची वियुसि ॿार जो, पंहिंजे ॿार जो, धीउ हुजे पुटु हुजे, त उनजो रूप साम्हूं ईंदो, उन जा गुण साम्हूं ईंदा। भई नंढेपण में त केॾो स्वीट हुयो, हाणे राक्षस थी वियो आहे। ही सभु हिकु वीचार आयो जस्ट, त पंहिंजो पाण इंसान जुड़ी वियो। अॼुकल्ह जा ॿार ध्यानु ई नथा ॾियनि, बसि पंहिंजे मस्तीअ में पूरा आहिनि। काथऊं जो वीचार काथे हली वियो? जस्ट वन थॉट। पर इहो ई वीचार परमात्मा जे बारे में अचे त परमात्मा जो रूप कीअं आहे? परमात्मा शांत रूप आहे, परमात्मा ज्ञान स्वरूप आहे, परमात्मा रोशनी स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे। त असांजो बिहेवियर कीअं थींदो? असांजो बि बिहेवियर शांत, ज्ञान स्वरूप, प्रकाश स्वरूप थी वेंदो। त इन करे मंत्र जो महत्व असांजे जीवन में ॾाढो वधीक आहे। असां चऊं त ही छा ओल्ड ट्रेडिशन खणी आया आहियो, की ईअं था चवनि ही ओल्ड ट्रेडिशन आहे। असां ही मॉडर्न साइंस तव्हां ॾिसो, असां मंगल ते वियासीं, असां चंड ते वियासीं, छा कयव? आर यू हैप्पी एट द एंड ऑफ द डे? छा तव्हांखे सुकून मिलियो? तव्हां सोने जी लंका ठाही, छा तव्हां ख़ुशि थियो? अञा खपे, अञा खपे, अञा खपे। खपे माना छा? यू आर नॉट हैप्पी। इफ यू आर हैप्पी यू विल से इनफ, बस थियो। प्रसाद रूप जेको मिलंदो इहो मुंहिंजो आहे, बाक़ी मुंहिंजो न आहे।
त मंत्र उच्चारण सां सॼो संसार असांजो मटिजी थो वञे, पर ही श्रद्धा सां ऐं ज्ञान सां। पर कॾहिं कॾहिं छा कंदा आहिनि त मंत्र हिकु उपासना करे बि ॾींदा आहिनि। माला ॾींदा आहिनि, वञी कुंड में वेह ऐं जाप शुरू कर। अच्छा गुरु जी घणा जाप कयां? ईअं कर, तूं 10 लख जाप कर। हू 10,000 कंदो, विसरी बि वेंदो। पोइ अची गुरुअ खे ॿुधाईंदो मां कलाए घणा कया, विसरी वियुसि। चवंदुसि वरी शुरू कर। 10 लख थी विया, 20 लख थी विया, के माण्हू करोड़ करोड़ दफ़ा नाला खणंदा आहिनि। मैकेनिकली कुझु थियो, कुझु फ़ाइदो मिलियो, ख़बर न आहे, हुनखे ख़बर न आहे। पर अॼु न सुभाणे हिन जो फ़ाइदो थींदो आहे। उपासना ॾाढी स्लो हूंदी आहे। मैकेनिकल रिचुअल्स जेके बि आहिनि, इहे सभु उपासना में अची विया आहिनि। उपासना ऐं साधना में फ़र्क़ु आहे। उपासना असांखे वॾा चवंदा आहिनि तूं हीअं कर हूअं कर, उहा थी वई उपासना। असां पाण चूंडियूं त उहा थी वई साधना। हिकु दफ़ो हिकिड़ो स्टूडेंट, इंट्रस्टिंग स्टूडेंट, हिकु आश्रम में आयो, जाम पंधु करे हिमालय में पहाड़ चढ़ी करे आयो। गुरुजीअ खे मिलियो, पेरे पियुसि, चईं मूंखे तव्हांजे आश्रम में एडमिशन खपे। चईं छो खपे एडमिशन? मां ॿुधो आहे तव्हांजो आश्रम ॾाढो सुठो आहे, हिते खाधो पीतो मस्तु मिलंदो आहे, रूम बि सुठा आहिनि। अच्छा ठीकु आहे, अचु तोखे एडमिशन खपई। ॾिनी एडमिशन, सभु एप्लीकेशन भरियईं, सभु कयईं, इंटरव्यू थी वियुसि, वठो एडमिशन। पोइ पुछईं मां कयां छा हिते? त हिकु पथर पियो हुयो लंबो, उहो खयईं, चयईं हीअ वठि, हीअ थी देवी मां, हाणे तूं हिन जी उपासना कर, आराधना कर। माना छा कर? माना रोज़ हिनखे तूं सनानु कराईंदे गरम पाणीअ सां, ऐं पाण सनानु कंदे थधे पाणीअ सां। रोज़ हिनखे भोग लॻाईंदे 3 दफ़ा, पाण खाईंदे 2 दफ़ा। तूं हिनखे नवां कपिड़ा पाईंदे, पर पाण पुराणा कपिड़ा पाईंदे। हिन जा 2 ॾींहं थी, जुमो ऐं मंगल, तोखे उपवास रखिणो आहे। ईअं हुनखे उपासना ॾिनई। ही ख़ुशि, गुरुअ ॿुधायो आहे, वॾनि ॿुधायो आहे। ख़ुशि थी वियो, पथर खणी वियो, हिकु हुनजो मंदरु ठाहियईं। पोइ रोज़ु हुनखे सनानु कराईंदो हुउसि। पोइ कॾहिं माखी वठी वेंदो हुयो, महिनत करे माखीअ जो सनानु कराईंदुसि। कॾहिं महिनत करे खीर वठी ईंदो, खीर जो सनानु कराईंदुसि। नवां नवां रोज़ु हुनखे कपिड़ा पाराईंदुसि, भोग लॻाईंदुसि। पंहिंजी उपासना में फासी पियो। ईअं ॾींहं गुज़री विया, महीना गुज़री विया, साल गुज़री विया, 12 साल थी विया उपासना कंदे कंदे। पोइ हिकु ॾींहुं ख़्यालु आयुसि, अरे हीअ देवी मां आहे केरु, ऐं मां हिन जी उपासना छो थो कयां? हिन मां मूंखे छा मिलंदो? मां मैकेनिकल गुरु जी चयो आहे इन करे कंदो थो वञा, मूंखे हिन जो राज़ जेको आहे उहो ख़बर न आहे, त उहो मां वञी पुछांसि थो। पोइ वियो पंहिंजे गुरुअ वटि, चईं मां 12 साल थी विया तपस्या थो कयां, कुझु फल ई न मिलियो आहे। तव्हां मूंखे ॿुधायो पहिरियों त हीअ देवी मां आहे केरु? तव्हां न ॿुधाईंदव त मां सुभाणे खां वठी उपासना न कंदुसि। पोइ गुरु जी चईं सुभाणे खां वठी न, तूं हाणे खां वठी उपासना तुंहिंजी बंदि। तूं हाणे हिकु कापी खणी अचु, पेन खणी अचु, ऐं सुभाणे खां वठी रोज़ु अची सत्संग में वेह। उते मां तोखे ॿुधाईंदुसि हीअ देवी मां आहे केरु। चईं पोइ 12 साल मां छा कयो? पहिरियों तव्हां छो न ॿुधायो? चईं पहिरियों तो मूंखां पुछो देवी मां केरु आहे? मां चयो में हीअ देवी मां, तो एक्सेप्ट कयो। हाणे तूं सवाल थो पुछें, माना हाणे तुंहिंजो दिमाग़ु खुली वियो आहे। हाणे तूं साधक थी वएं, हाणे तोखे ज्ञान जी ज़रूरत आहे। त ॾिसो 12 साल उनखे लॻसि, पर 12 साल कुझु बि न आहे। माण्हू 50 साल इहे कम कंदा आहिनि मंदर में वेही करे, कॾहिं पुछंदा न आहिनि ही परमात्मा आहे केरु।
पोइ तव्हां मैकेनिकली माला खणी जपंदव घणा साल जपंदव, कॾहिं त पुछो कि मंत्र में आहे केरु, कंहिंजी यादि मूंखे खपे, मूंखे सुख छो न मिलियो आहे, मूंखे आनंद छो न मिलियो आहे, पुछो त सही। पर मेजॉरिटी असांजे धर्म में हीअं, असां ईअं कंदासीं। पोइ ॿियो धर्म वारो चवंदो न न असांजे धर्म में ईअं आहे, असां पिया लड़नि। त उपासना जॾहिं असांखे गुरु ॾींदो आहे त असां पुछूं उन खां सवाल, भई इन जी माना छा आहे, तॾहिं ही मंत्र कमु कंदो। न त अॼुकल्ह त माण्हू पैसा कमाइण लाइ मंत्र क्लासिस वठंदा आहिनि, मेडिटेशन क्लासिस, पोइ मंत्र ॾींदा आहिनि, पोइ हीअ उचारियो हीअं उचारियो। ध्यानु किथे हूंदो आहे उनजो, जेको सेखारण वारो आहे, भई घणा स्टूडेंट्स आया, घणी फी मिलंदी, घणा पैसा मिलंदा, ध्यानु उते अथसि। हाणे जॾहिं ध्यानु पैसे में अथसि त पैसो मिलंदसि, ध्यानु परमात्मा में हूंदो त परमात्मा मिलंदो। असांजो ध्यानु आहे किथे, असांजो ध्यानु आहे परमात्मा में, न आहे त कीअं मिलंदो। ख़ाली कलाक ध्यानु करण सां परमात्मा न मिलंदो, दैट इज़ जस्ट मैकेनिकल। त मंत्र जॾहिं झूलेलाल खे ॾिनो आहे गुरुअ गोरखनाथ, त ही असांखे ॿुधाइनि था स्टोरीअ में, त असां मैकेनिकल अरे इहो त झूलेलाल हुयो, उनखे मंत्र मिलियो, हा अवतार ख़तमु थी वियो, सभु ख़तमु। हुननि लिखी रखियो आहे असांजे लाइ, असांखे कथा था ॿुधाइनि, भई झूलेलाल जो जीवन सफल थियो हिन मंत्र जे आधार सां। तव्हां बि पंहिंजो जीवन सफल कयो। यू कैन चूज़ एनी मंत्र। तव्हांखे संस्कृत न आहे पसंदि, तव्हां सिंधी मंत्र खणो। कम्युनिटी मंत्र बि हूंदा अथव, आयो लाल सभई चओ झूलेलाल। जॾहिं चवंदा आहिनि न, उते जो उते आजमूतो ईंदो आहे कि असांजो थोरो मन शांति थी वियो। हाणे इनखे पकड़े रखो, पर असां पकड़े नथा रखूं, उते जो उते विसरी पंहिंजे कम में लॻी था वञूं। इनखे जॾहिं मिंट जे लाइ मन शांति थियो आहे, मिंट शांति थी सघे थो, कलाक छो नथो थी सघे, कलाक थी सघे थो, सॼो ॾींहुं छो नथो थी सघे, सॼो ॾींहुं थिए थो त सॼो साल छो नथो थी सघे। इट इज़ पॉसिबल। त जॾहिं असांखे उपासना मिलंदी, उहा बि करणी आहे, असांखे वॾनि जेके रिचुअल्स ॾिना आहिनि उहे बि करणा आहिनि, पर असांखे पुछणो आहे ही छाजे वास्ते। ब्लाइंड एक्सेप्टेंस असांखे उते ई रखंदो, रिचुअल जिंदो रहंदो, उन जे करे असांखे करणो आहे। पर असां पुछूं त तरी वेंदासीं। त झूलेलाल खे मंत्र मिलियो आहे अलख निरंजन। हाणे थोरे में शॉर्ट में हिन जी माना बि असां सम्झूं। इन में 2 अखर आहिनि, अलख ऐं निरंजन। इहे 2 गुण आहिनि परमात्मा जा। परमात्मा मूंखे कोई गुण न आहिनि, पर उनखे सुञाणण लाइ हीअं कुझु मंत्र ॾींदा आहिनि। हाणे अलख केरु आहे? असां में हर हिकु इंसान में 3 गुण आहिनि। तव्हां कोई बि पदार्थ खणंदव, सोन हुजे लोह हुजे, उन में 3 शयूं अथव, प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन। तीअं हर इंसान में 3 गुण अथव, सत्व रजस तमस। तमस माना हिकदमि आलसी माण्हू, केयरलेस माण्हू। असां गुणनि ते पोइ वीचार कंदासीं, पर जस्ट ब्रीफ में निंड में इंट्रेस्ट अथसि, खाओ सुम्हो। रजस वेही न सघंदो, उथियो न आहे बसि बिज़नेस शुरू, फ़ोन शुरू, व्हाट्सएप छा ॾिसंदो, फेसबुक छा ॾिसंदो, उन जो एक्टिविटी शुरू, वेही न सघंदो आराम सां। ऐं सत्व जेको आहे उहो शांति रहंदो आहे, पर उन जा कम सभु थींदा आहिनि। रजस खे कमु करणा पवंदा आहिनि, महिनत करणी पवंदी आहे, तॾहिं उन जो कमु थींदो आहे। पर सत्व वारे खे महिनत न करणी पवंदी आहे, पर उन जो कमु थी वेंदो आहे।
ही 3 गुण असां में आहिनि जेके सात्विक आहिनि चवंदा आहिनि ही रजसिक, तव्हां ख़ाली पैसे जा पुठियां मन जी शांती आहे ई कोन, बिगाड़े रखियो अथव, हेठि कंदा आहिनि रजस खे। ऐं रजस हेठि कंदा आहिनि तमस खे, ख़ाली वेही था खाओ, कुझु कमकार नथा कयो, अरे उथो हॾु हलायो, कुझु पैसो कमायो, कुझु ज्ञान वठो, कुझु धर्म जो कमु कयो, कुझु त कयो, ख़ाली वेठा। ऐं तमस जेके हूंदा आहिनि चवंदा आहिनि तव्हां ॿई चरिया आहियो, अरे मस्तु खाओ, सुम्ह, ॿियो आहे छा। पर तव्हां कंहिंखे था हेठि कयो। ही 3 गुण असां में आहिनि, 3 गुण असांखे पसंदि बि आहिनि। जॾहिं राति जो वक़्तु थींदो तव्हां छा चवंदो, मूंखे रोशनी न खपे, ऊंदहि खपे, माना प्रकाश न खपे, मूंखे तमस खपे। तमस जो हिकिड़ो मतिलबु आहे ऊंदहि, तमस जो ॿियो मतिलबु आहे अज्ञान, तमस जो हिकिड़ो मतिलबु आहे निंड, तमस जो हिकिड़ो मतिलबु आहे केयरलेस। पर राति जो असां चवंदा आहियूं न, मूंखे ऊंदहि खपे, मूंखे तमस खपे, मूंखे निंड खपे। त असांखे उन वक़्तु तमस वणे थो। तव्हां भले सात्विक आहियो, राजसिक आहियो, पर तमस वणे थो। राति जे वक़्तु मूंखे तमस खपे, सुबुह थी वियो मूंखे सत्व खपे। अरे बाबा शांती रखो, हे छा टीवी हलाई अथव, छा गाना हल, शांती रखो, सुबुह जो टाइम आहे। मन में सुठा वीचार रखो, शुरूआत सुठी कयो। पोइ जॾहिं के माण्हू त उथंदा ई न आहिनि सुबुह जो, त उन्हनि खे सत्व ख़बर ई न पवंदी आहे, सिधो रजस में बसि सॼो ॾींहुं हलो भॼो डुक पायो, मूंखे सोन खपे, सोने जी लंका ठाहिणी आहे। के बाथरूम सोने जा ठाहींदा आहिनि अॼुकल्ह। त हे 3 गुण असां में आहिनि, ऐं 3 असांखे प्रिय बि आहिनि। ईअं न आहे त मां सात्विक आहियां बट आई डोंट लाइक तमस, ईअं न थींदो। इट इज़ पार्ट ऑफ मी, ही मुंहिंजो ई गुण आहे, त मूंखे प्रिय बि आहे। मां ई तमस थींदुसि, मां ई रजस थींदुसि, मां ई सत्व थींदुसि, पर मां 3 न आहियां। न मां तामसिक आहियां, न मां राजसिक आहियां, न मां सात्विक आहियां। मां केरु आहियां? मां अलॻि आहियां। तव्हांखे अलॻि ॾुखियो थो लॻे, तमस रजस सत्व ॾुखियो थो लॻे, त ॿियो मंत्र वठो, तव्हां राम जो नालो वठो, श्री राम जय राम जय जय राम, बसि इहो मंत्र थी वियो तव्हांजो। हाणे इहो ई राम राति जे वक़्त में छा थींदो, कुंभकर्ण थींदो, कुंभकर्ण वांगुरु सुम्ही पवंदो खाई पी करे। इहो ई ॾींहं जो छा थींदो, रावण वांगुरु थी वेंदो। इहो ई सुबुह जो विभीषण वांगुरु थी वेंदो। बसि राम जो नालो ॿुधो न आहे, भॼन शुरू, मन में शांति स्वरूप, ज्ञान स्वरूप विभीषण। पर मां कुंभकर्ण बि न आहियां, मां रावण बि न आहियां, मां विभीषण बि न आहियां। मां केरु आहियां? मां राम आहियां। राम मतिलबु उहो प्रभु राम न, पर्सनैलिटी न, मिस्टर राम न। राम जेको रमण कंदो आहे, जेको हिन सृष्टिअ जो आधार आहे, उहो मां आहियां, उहो मुंहिंजो असली रूप आहे। त ही 3 गुण आहिनि, ऐं मां हिन 3 गुणनि खां अलॻि आहियां। इहो थी वियो अलॻि। हाणे निरंजन जेको आहे, अंजन माना जेको ॿार खे कारो दाग़ लॻाईंदा आहिनि, उहो थी वियो अंजन। माना हिकदमि सुहिणी शइ आहे, उन ते तव्हां दाग़ विझी छॾियो, त उहो थी वियो अंजन। जेको हीरो हूंदो आहे, उन जी क्लैरिटी ॾिसंदा आहिनि। इन हीरे में हिकु कोई त दाग़ हूंदो आहे जेको तव्हांखे अख सां बि नज़र कोन ईंदो, उहो दूरबीन लॻाए ॾिसणी पवंदी आहे।
सुईअ जे नोक जे जेतिरो कचिरो उन में हूंदो आहे, भले सोन हुजे पर हीरे जे लाइ उहो कचिरो आहे। त उहो थी वियो अंजन। तीअं असां में जेके वीचार था अचनि, जेके भावनाऊं थियूं अचनि, ख़ासि करे निगेटिव भावना, हेट, गुस्सो, ग्रीड, लस्ट, इहे सभु अंजन आहिनि। ही सभु इम्प्यूरिटीज़ आहिनि। ही हुन आत्मा खे हिन नंढे रूप में था वठी अचनि, हुन विशाल आत्मा खे हिकदमि कीड़ो था ठाहे रखनि। इहे सभु कचिरो कढी छॾियो, देन यू आर निरंजन। कचिरो आहे, इहा इम्प्योरिटी आहे। असां सॼो ॾींहुं कहिड़ा वीचार खणी था वेहूं, सोचो। हिन वीचारनि खे तव्हां मटायो, यू आर निरंजन। ही एॾो वॾो आसमान आहे, हिन में तव्हांखे हिकदमि वॾो कोई बाहि लॻंदी आहे, कारो धुओं सभिनी हंधि थींदो आहे। सभिनी हंधि कारो धुओं तव्हांखे नज़र ईंदो थोरी देरि जे वास्ते, तंहिंखां पोइ क्लियर थी वेंदो। हाणे आसमान में इहा काराई लॻी आहे किथे? तव्हां ॻोल्हे ॾिसो, आसमान खे काई आहे इहो धुओं आसमान में, आकाश में, पर हुनखे कुझु लॻो आहे न, छाकाणि हू निरंजन आहे, बेदाग आहे। भले केॾा सूरज था चमकनि, करोड़े करोड़े सूरज पिया था गरम कनि, हवा गरम थींदी, पाणी गरम थींदो, धरती गरम थींदी, पर आसमान खे कहिड़ो असरु आहे? स्पेस ते कहिड़ो असरु आहे? छाकाणि स्पेस निरंजन आहे। उनखे दाग न लॻंदो, इट इज़ बेदाग। तीअं असांजो जेको स्वरूप आहे, ओरिजिनल असां में कोई दाग न आहे, असां निरंजन आहियूं, कोई इम्प्यूरिटी न आहे ओरिजिनली। असां एड था कयूं। तव्हां अखियूं खोलियूं, नज़ारो नज़र में आयो, हिन में कोई प्रॉब्लम न आहे। तव्हां वाह 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 छा त मस्तु सीन आहे, एतिरो क़दुरु चयो, इन में तव्हांखे अंजन कोन लॻो, इन में इम्प्यूरिटी कोन लॻी। पर हाणे तंहिंखां पोइ वीचारनि जो तूफ़ान अची वियो अंदर में, ही मूंखे खपे, त अंजन लॻी वियो। तव्हां भले अखियुनि सां ॾिसो, भले कननि सां ॿुधो, भले स्वादु वठो, पर जॾहिं तव्हांजे मन में वीचारनि जो तूफ़ान तो पैदा थिए, सम्झी वञो असां ग़लति कमु कयो आहे। अखियूं ॾिसंदियूं, उन्हनि जो धर्म आहे। तव्हां अखियूं बंदि करे थोरी हलंदव, अखियूं खोले हलंदव त तव्हांखे सभु शयूं नज़र, ख़राब बि नज़र ईंदव, सुठियूं बि नज़र ईंदव। तव्हां कन बंदि करे थोरी घुमंदव त तव्हांखे तारीफ़ बि मिलंदी, तव्हांखे निंदा बि मिलंदी, ॿई ॿुधण में ईंदा। पर उन सां मूं ते कहिड़ो इफेक्ट थियो? ॾाढी तारीफ़ कयूं, ॾाढी तारीफ़ कयूं, अरे एॾियूं तारियूं वॼायूं, बसि थी वियो, अंजन अची वियो। जेको निरंजन आहे उनखे असरु न आहे, हू विल एंजॉय बोथ। अरे ही तारीफ़ थो करे, ही निंदा थो करे, बैलेंस थी वियो, ॻाल्हि ख़तमु। त ही मंत्र उनखे मिलियो, भई ही केरु आहे? अलख बि आहे, निरंजन बि आहे, केरु आहे केरु? उहो मुंहिंजो स्वरूप आहे, उहा मुंहिंजी ओरिजिनैलिटी आहे। इहो मंत्र झूलेलाल खे मिलियो। इन मंत्र ते झूलेलाल पंहिंजो जीवन सफल कयो। तव्हां चवंदव अवतार पुरुष खे गुरूअ वटि वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? सभिनी खे ज़रूरत आहे। जॾहिं तव्हां संसार में ईंदव, संसार जा नियम सभिनी खे लागू आहिनि। प्रभु रामचंद्र खे वशिष्ठ वटि वञिणो पियो, कृष्ण भॻवान खे संदीपनी आश्रम में वञिणो पियो, तीअं झूलेलाल खे बि पंहिंजे स्कूल, पंहिंजे गुरूअ वटि वञिणो पियो। सिख्या असांजे लाइ ज़रूरी आहे। जॾहिं हो था वञी पढ़नि, असां न पढ़ूं। बाक़ी ग्रंथ आहिनि कंहिंजे लाइ, आज मूं तां लिखी रखिया अथऊं कंहिंजे लाइ। ही स्टोरी
भाई टाइम पास जे करे थोरी लिखी अथऊं। हुन ज़माने में ईअं सोचींदा हुया भई असां शास्त्र पढ़ी पंहिंजो भलो कयूं, पंहिंजे परिवार खे भलो करायूं, पंहिंजे समाज खे भलो करायूं ऐं ईंदड़ पीढ़ियुनि जे लाइ बि कुझु छॾे वञूं। त ही छॾे विया आहिनि ऐं झूलेलाल सिखिया वठी आहे, तव्हां बि वठो, तव्हां बि गुरू कयो, तव्हां बि पंहिंजो जीवन सफल ठाहियो। पोइ झूलेलाल हाणे घर में आयो सिखिया पूरी करे, पोइ तंहिंखां पोइ कमु धंधे ते लॻणो पवंदो आहे सभिनी खे। झूलेलाल बि पंहिंजो बिज़नेस ठाहियो। हाणे उहो कीअं कयो अथई उहो असां ॿिए दफ़े ॾिसंदासीं।